नाज़रीन, शिकारपुर मावा के आम ख़बर पै ॾियूं त जे हाउस शिकारपुर ते सरदार ज़ुल्फ़िकार अली ख़ान जे हो मीर इरफ़ान अहमद ख़ान जे हो सां संदन जे अमर जी वफ़ात ते ताज़ियत जो सिलसिलो जारी है। इन सिलसिले में ज़िले शिकारपुर का मुख़्तलिफ़ सियासी समाजी अदबी ऐं सहाफ़ी अगुवाणनि जे हाउस से पहुची सरदार ज़ुल्फ़िकार ख़ान जे हो सां ताज़ियत कई। हिन वक़्तु सरदार ज़ुल्फ़िकार ख़ान जेहो सां ताज़ियत जे सिलसिले में ईंदड़ महिमाननि खे इफ़्तार कराई पई वञे। जे हाउस शिकारपुर ते आयल महिमान जेकी सरदार ज़ुल्फ़िकार ख़ान जेहो ऐं मीर इरफ़ान अहमद ख़ान जेहो सां संदन जे अमर जी वफ़ात ते ताज़ियत जे लाइ आयल हुया, उन्हनि खे जे हाउस ते हिन वक़्तु इफ़्तार कराई पई वञे। अव्हांखे ॿुधाईंदा हलूं त जेका सरदार ज़ुल्फ़िकार ख़ान जेहो जी अमर कल्ह वफ़ात करे वई हुई, जंहिंखे राति शिकारपुर जे नबी शाह कब्रिस्तान में दफ़नायो वियो। इन सिलसिले में जे हाउस ते ताज़ियत जो सिलसिलो हलंदड़ आहे।